अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंध जो बेहतरीन ऐं पुराणे वक़्त जो मयानाज़ अदाकार असद कुरैशी। अदाकार असद कुरैशी केरु आहे ऐं किथां जो आहे? अदाकार असद कुरैशी कीअं मशहूरु थियो? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त असद कुरैशी 1 मई 1955 ईस्वी में शिकारपुर में इलाही बख़्श कुरैशी जे घर में जनम वरितो। असद कुरैशी इंटर ताईं तालीम शिकारपुर मां हासिल कयईं। 1976 ईस्वी दारे सिंध यूनिवर्सिटी मां इक़्तिसादियत में ग्रेजुएशन कयईं। बाद में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर मां एम.ए. पॉलिटिकल साइंस में कयईं। बाद में 1968 ईस्वी दारे फिल्मनि में बतौर डायरेक्टर तौरु कमु कयईं। उनखां पोइ तालीम बि हासिल कंदो रहियो ऐं उनखां पोइ 1972 ईस्वी खां पोइ केतिरनि सालनि ताईं फिल्म इंडस्ट्री में बतौर डायरेक्टर तौरु कमु कंदो रहियो। असद कुरैशी खे ड्रामनि ऐं टेलीफिल्म जी दुनिया में मशहूरु डायरेक्टर अब्दुल लतीफ़ साकी ऐं शहबाज़ दौरानी मुतारिफ़ करायो। 1985 ईस्वी में असद कुरैशी पहिरीं फिल्म हैदर ख़ान में कमु कयो। उनखां पोइ नादर गोहर, जीए लतीफ़, शहीद असद कुरैशी PTV ते बि केतिरनि ई ड्रामनि में कमु कयो, जंहिंमें धोबन, मारवी, बदनसीब, थरी, सोनेती, बाख, आड़ा ऐं ॿिया बि केतिरा ई ड्रामा हुआ। असद कुरैशी PTV ते समी बलोच जे डायरेक्शन हेठि कमु कयो। असद कुरैशी रेडियो पाकिस्तान ते बि कमु कयो। उन वक़्तु जॾहिं सिंधी चैनल KTN मुतारिफ़ थियो त असद कुरैशी KTN ते बि केतिरा ई फिल्म ऐं ड्रामा कया, जंहिंमें सिंधी टेलीफिल्म दरिया पार जो लेखक ऐं हीरो बि पाण हो। सिंधु किनारे, होशू, सिंधु बादशाह, अल्लाह बादशाह, गुलाम मुस्तफ़ा, सरदार बादशाह खान, दुश्मनी, शेर अलीअ जो ग़ुलाम, बाग़ी थारेलो, दिल यार बादशाह, बारूद जी जंग, लोई लज, इन्हनि फिल्मनि खां पोइ असद कुरैशी खे काफ़ी शोहरत मिली। असद कुरैशी केतिरनि ई सिंधी सोप सीरियल ड्रामनि में बि कमु कयो, जंहिंमें पत्थर दुनिया, हवा, गाड़ी, ज़ंजीरूं, गुनाहगार, प्यासी धरती, वारस, कंडनि जी सेज, ज़हर ज़िंदगी ऐं ॿिया बि केतिरा ई ड्रामा आहिनि जिन में असद कुरैशी कमु कयो आहे। असद कुरैशी हिकु इंटरव्यू में ॿुधायो त जेकॾहिं अदाकार न हुजां हा त हिकु कामयाबु क्रिकेटर ज़रूरु हुजां हा। असद कुरैशी पुराणे वक़्त जो हिकु मशहूरु ऐं सुठो प्लेयर हूंदो।